अस्सलाम वालेकुम नाज़रीन, योम आशूर जे ख़ुसूसी बुलेटिन सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। पूरे मुल्क जियां सुल्तानपुर ऐं उन जे भर पासे में 10 मुहर्रमुल हराम ते करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मरकज़ी जुलूस बरामद थी पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवां दवा आहिनि। ॻोठ रुस्तम इंदड़ मां मातमी जुलूस बरामद थी चुको आहे, जेको मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदे सुल्तानपुर इमाम बारगाह में पिणु इख़्तिताम पज़ीर थींदो। वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूदु आहे सुल्तानपुर मां काश जो नुमाइंदो मुहर्रम अली मलिक। जी मुहर्रम, तफ़सील खां आगाह कंदा। जी बिल्कुल, इन वक्त मैं मौजूद आया गोठ वज़ीर मलाणो में। जी जेका ही मातमी जुलूस है ये जो गोठ रुस्तम इंजन का बरामद थी चुकी है। हिते जो ही मातमी जुलूस मुख़्तलिफ़ ॻोठनि खां थींदे ॻोठ रुस्तम ॻोठ वज़ीर मलाणो ॻोठ ख़ुशी ॻोठ अमीन महर जलाल ॻोठ समेत ही जुलूस जो सुल्तानपुर इमाम बारगाह ते जो एहतिताम पज़ीर थींदी। उते जो इमाम बारगाह में जो मजलिस अज़ा जो प्रोग्राम मुनक़द कयो वेंदो। जी त मां खे ॿुधाईंदो हलां त हिते जो आज़ादारनि पारां करबला जे शहीदनि खे जो खिराज अक़ीदत पेश कयो पियो वञे। हिते जेकी इंतज़ामिया आहे, इंतज़ामिया पारां सख़्तु जो सिक्योरिटी गार्ड जो हिते मुहैया कयो वियो आहे। हिते रेंजर्स जा भी जो मुख़्तलिफ़ जगहनि ते पिणु गश्त कया विया आहिनि। रोहिड़ी मां मरकज़ी मातमी जुलूस बरामद थी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे रोहिड़ी मां सचल सोलंगी। जी नाज़रीन, असां इन वक्त मौजूद आहियूं करबला मैदान ते, जेको मौला हुसैन जो करबला मौला जो मातम खयो वेंदो आहे मंडे खबड़ जे पिण तां। उतां खणी करे शाही बाज़ार, ढक बाज़ार, विछोड़े चौक तां थी करे सिधो शाह नजफ़ ते नहर कयो वेंदो। इंतज़ामिया जा सख़्तु निज़ाम हिते कया विया आहिनि। इंतज़ामिया जे तरफ़ां सख़्ती सां माण्हुनि जी तलाशी वरिती वञे पई अज़ादारनि जी, सख़्तियुनि सां चेक कयो पियो वञे। अज़ादारनि जे फैसिलिटी जे लाइ न्याज़ सबीला हलायूं थी वञनि। रुख़ कंदासीं कोटड़ी जो, जिते पिणु शहीद करबला खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे अमीरुद्दीन मंगसी। जी अमीर, तफ़सील खां आगाह कंदा। अब्बास इमाम बारगाह ते पहुता आहियूं। जीअं त अॼु इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि खे ताज़ो करण जे लाइ अॼु जेके आज़ादार आहिनि जो पंहिंजी आज़ादारी करे रहिया आहिनि। अॼु असीं जेका अब्बास इमाम बारगाह ते पहुता आहियूं, उते बि जेको आहे ज़िले सदर मौजूदु आहे। हीअ मुंहिंजे पोयां जेकी बीठा आहिनि आज़ादार, जेके आज़ादारी बि करे रहिया आहिनि पंहिंजी यादि ताज़ो करे रहिया आहिनि। जेको हिते सुल्तानपुर खां पोइ रुख़ कंदासीं बुढाणी जो, जिते तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदो सदरदीन भुट्टो। जी सदर, तफ़सील खां आगाह कंदा। जी इन वक्त मैं मौजूद आया बडाणी शहर में, जिते हर साल जियां हिन साल बेदा मुहर्रमुल हराम के हवाले से इतने जुलूस बरामद थो है। जुलूस जो है शहर के मुख़्तलिफ़ चौकन का थींदे हिन वक्त अलमुर्जा चौक ते पहुतो है। हिते असां गॾु इंतज़ामिया तोड़े आज़ादार मौजूद हैं। शहीद करबला के खराज अक़ीदत पेश करण जो सिलसिलो जारी है। ॿियनि इलाइक़नि जियां सामारो में भी मरकज़ी मातमी जुलूस रिवायती रस्तनि ते गामज़न आहे। तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदो कैलाश माली। जी कैलाश, तफ़सील खां आगाह कंदा। जी बिल्कुल, करबला के शहीदन के भेटा पेश करण जो सिलसिलो शुरू थी वियो। अॼु सामार शहर में 9 मुहर्रम के हवाले से मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो है। करबला जी अज़ीम लाजवाल कुर्बानी के याद करण जो सिलसिलो जारी है। योम आशूर मरकज़ी मातमी जुलूस बरामद थी रिवायती रस्तन ते गामज़न आहिनि। मेराब मां तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे काश जो नुमाइंदो सरफराज मेमण। जी सरफराज, तफ़सील खां आगाह कंदा। सुल्तानपुर शहर में मौजूद आहियूं, जिते हर साल वांगुरु मजलिस मातम जुलूस 10 मुहर्रमुल हराम के हवाले से मातमी जुलूस बरामद थींदो आहे। उन हवाले से अचो त इंतज़ामिया का उन्हनि जे अज़ादारनि खां पुछूं तो उन्हनि जो छा चवणु आहे। हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम कुर्बानी आहे, जेकी पूरी दुनिया में हींअर अज़ादार उन यादि खे मल्हाए रहिया आहिनि। ऐं इहा ॾींहुं क़यामत ताईं ख़ुदा जो वाइदो आहे त इहा ईअं जारी ऐं सारी रहंदी। तो असांजे मेरापुर शहर में भी अज़ीम जेको आहे जुलूस ऐं तारीख़ी जुलूस अॼु निकितो आहे। चाकियुनि जे पिड़ खां जेको आहे इहो वरी जागीर महदी अलैहिस्सलाम में माना रवानो थींदो ऐं इहो ईअं जारी सारी रहंदो। मेराब खां पोइ रुख़ कंदासीं खानपुर जो, जिते पिणु योम आशूर जा मरकज़ी मातमी जुलूस बरामद थी रिवायती रस्तनि ते गामज़न आहिनि।
तफ़सील ॾियण लाइ लाइन ते मौजूदु आहे इमरान मंगणहार। त जी इमरान, तफ़सील खां आगाह कंदा। जी बिल्कुलु नाज़रीन, हिन वक़्तु मां मेन चौक ढगरोक ते मौजूदु आहियां, जिते जेको आहे असां 10 मुहर्रमुल हराम जे हवाले सां योम आशूरा जो अॼु ॾींहुं आहे, जिते मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि तां जेके ताबूत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बरामद थिया आहिनि। सिक्योरिटी जेकी आहे उहा इंतिहाई जेके सख़्तु कई वई आहे ऐं मुख़्तलिफ़ रस्तनि सां जेके CCTV कैमरा लॻा आहिनि। जेके CCTV कैमरा आहिनि उहे जेके 12 यूनिट कया विया आहिनि, जंहिंखे DIG ख़ुदि जेको आहे असां उहो मॉनिटरिंग करे पियो। ऐं उनखां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके 10 इमाम बारगाह जितां जुलूस जेके आहिनि से उहे बरामद थिया आहिनि। जी